अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे शहदाद कोट मां नज़ीर अहमद सुमरो जी रिपोर्ट। शहदाद कोट में हयात मोहम्मद अयाज सुमरो जी सालगिरह तकरीब शहदाद कोट में कोठाई वई, जंहिंमें सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो जे भाउ रिज़वान अहमद सुमरो सालगिरह जो केक काटियो ऐं सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। उन दौरान मथियनि अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे मज़ार इंचार्ज नज़ाकत अली सुमरो, मोहम्मद पनाह सुमरो, डॉक्टर अमर लाल, मोहम्मद रज़ा मक्सी, गुलाम बशीर सुमरो, फरमान आलिम भट्टी, अताला सुमरो, इमरान सुमरो, मुस्तफ़ा बलोच ऐं नज़ीर सुमरो ऐं ॿियनि पारां अॻुवानी कानून जे वज़ीर ऐं सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो पंहिंजी सॼी ज़िंदगी ग़रीब बेपहुच गरीब आवाम जी ख़िदमत कंदे गुज़ारी। अयाज सुमरो भली असां सां जिस्मानी तौर परे थी वियो आहे, पर रूहानी तौर अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा। ख़बरुनि जी दुनिया।